नवा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है घोटकी मां बाईपास से मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर विच में टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में ॿ भाइर फौत थी विया आहिनि ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ख़बर मां असां शेयर पिया कयूं। अहम ख़बर है घोटकी मां बाईपास से मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर विच में टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में ॿ भाइर फौत थी विया आहिनि ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। टे भाइर ओबावड़ो खां पनो आकिल वञी रहिया हुआ त घोटकी टोल प्लाज़ा वटि संदन मोटरसाइकिल सां ट्रॉलर जो टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में नवीद शेख ऐं शाहिद थॾे ते ई फौत थी विया आहिनि। वहीद शेख ज़ख़्मी आहे जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक, अपडेट कजो हादसे बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? जी घोटकी नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार जो ट्रॉलर खे जो मोटरसाइकिल टक्कर थी जंहिंजे नतीजे में ॿ जेके सॼा भाइर जेके उहो फौत थी विया। हिकु जेको हुनजो भाइर उहो ज़ख़्मी फौत ने ज़ख़्मी की घोटकी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। बावड़ो खां पनो आकिल वेंदड़ टे सॼा भाइर मोटरसाइकिल सवार नवीद अहमद शेख, शाहिद शेख, अब्दुल वहीद शेख जेके पनवा खे वञी रहिया। घोटकी नेशनल हाईवे टोल प्लाज़ा वटि जेको आहे साम्हूं ट्रॉलर सां ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿ सॼा भाइर नवीद अहमद शेख ऐं शाहिद अहमद शेख जेके मौके ते चिपाटी जेके फौत थी विया आहिनि। जिन ते अब्दुल वहीद शेख जेको सख़्तु ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी ऐं फौतनि खे जेको घोटकी तालुके अस्पताल जेको आंदो वियो, जंहिं पास जेको अब्दुल वहीद शेख जी जेका हालत गंभीर थी हुजण करे उनखे सखर रेफर कयो आहे। जिन ते ट्रॉलर जेको ड्राइवर आहे उहो मौके ते जेको फरार थियण में कामयाब थी वियो। हीउ जेको हादसो जेको बावड़े खां जेके इहे टई सॼा ॿार मोटरसाइकिल ते पनो आकिल वञी रहिया त घोटकी टोल प्लाज़ा नेशनल हाईवे वटि जेको आहे ट्रॉलर जो जेको मोटरसाइकिल ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿ जेके सॼा ॿार जेके फौत थी विया आहिनि ऐं हिकु जेको ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जो गंभीर जो की हालत में सखर मुंतक़िल थियो आहे। जी ठीक है मुश्ताक, मेहरबानी जी हादसे बाबति अपडेट करण लाइ।